ही जो कैंटोनमेंट बोर्ड जा इलेक्शंस हुजनि था अवल तो ही को बैरोमीटर ना आहिनि जी तो मुल्क की सोच अवाम जी छा पई चए न ही क़ौमी असैम्बली जो सीटूं आहिनि जो तव्हां पूरी गिणी वठो त भई मिसाल 60 खयूं आहिनि PTI 50 नवाज़ लीग खयूं आहिनि ईअं न आहे ये जो डिफरेंट सिनारियो आहे लेकिन जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि जेको हाणे PTI फिकाई बि विंदराए त असीं कामयाबु थी वियासीं असां वधीक सीटूं खणी छॾियूं जेको मुल्क जो वॾे वॾी आबादी वारो सूबो आहे पंजाब जी जंहिंमें वधि में वधि क़ौमी असैम्बली जी सीटूं आहिनि जी हिन वक़्तु PTI जी न न क़ौमी असैम्बली जी वधि में वधि सीटूं सूबे पंजाब में आहिनि जी 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 सो उन में जेका इलेक्शन कैंटोनमेंट बोर्ड जी थी आहे बाक़ी KP में केरु खटियो सिंध में किथे खटियो उहो त पोइ था अचूं पंजाब जेको वधि में वधि क़ौमी असैम्बली जी सीटूं रखे थो जेको फेडरल गवर्नमेंट जेको पंजाब खटे हुयो उहो फेडरल गवर्नमेंट ठाहींदो इहो नंबर गेम आहे जी उते जेको रिज़ल्ट आयो आहे उते ज़रे घटि नवाज़ लीग धोई लाथो आहे सभिनी खे जी छाकाणि त हू टी जेके आज़ाद खटे आया आहिनि जी उहो बि हिते नंढे लेवल ते सीट एडजस्टमेंट हूंदी जी त घटि में घटि आउं सम्झां थो त हिन मां 50% जेके आज़ाद खटे आया आहिनि यानी 15-16 जेके काउंसलर आया हूंदा चूंडी इहे बि नवाज़ लीग में हलिया वेंदा सो नवाज़ लीग अच्छा ॿी ॻाल्हि हिन में इम्पॉर्टेंट सम्झण जी इहा आहे यासिर साहिब त कैंटोनमेंट जे एरियाज़ में अमूमन 100% त न पर 90-95% जेका आबादी हुजे थी उहो पॉश एरियाज़ हुजे जी पढ़ियल लिखियल तालीम जे हिसाब सां बि सुखिया सताब आहे थोरो मॉडर्न ख़्यालात जी ही मतिलबु पॉश एरियाज़ तसवर थियनि था जी सो के ज़माने में 2018 ऐं हुन खां अॻु ही जेके पंजाब जा पॉश एरियाज़ हुआ इन में PTI जी जेका बेस हुई PTI जी कॾहिं बि बेस जेको आहे उहो ॿाराड़ी जा इलाइक़ा न रही आहे जी PTI जी बेस हुई शहरी इलाइक़ा ऐं शहरी इलाइक़नि में बि जेको पॉश एरिया जी ठीकु आहे जेको असीं बर्गर फैमिलीज़ ही सभु ॻाल्हियूं हिकिड़े टर्मिनोलॉजी इस्तेमालु थिए थी सो पंजाब जी कैंटोनमेंट इलेक्शंस यानी ज़ाहिरी तरह ही PTI जी कॉन्स्टिट्यूंसी हुई नवाज़ लीग जी हाँ दही पंजाब या शहर जा जेका अंदरूने लाहौर ऐं हिन टाइप जा इलाइक़ा जी पर पंजाब जे पॉश एरियाज़ में बि अगरि नवाज़ लीग PTI खे धोए लाथो आहे त सोचो त अगरि ही पंजाब जी ॿाराड़ियूं ऐं शहर उन त हुते छा सूरत थींदी जॾहिं जनरल इलेक्शन थींदी जी हा सो जेको पाण हितां वेही सोचींदा हुआसीं त पंजाब जी जेका पल्स आहे जी जेके पाण चयो त पंजाब जी जेका नब्ज़ सियासी नब्ज़ आहे या पल्स आहे उहो नवाज़ लीग जे हक़ में फड़के पई पर हाणे इलेक्शंस ॿिया ही कैंटोनमेंट जी नंढड़ी इलेक्शन हुजे थी असल मामिलो त ख़बर पवंदी 2023 में जनरल इलेक्शंस में छाकाणि त उन में सिर्फ़ु माण्हुनि जी मर्ज़ी न हलंदी आहे कुझु ग़ैबी क़ुवतूं बि विच में हूंदियूं आहिनि सो हींअर त बहरहाल नवाज़ लीग हुननि खे पंजाब में त धोए लाथो बाक़ी हाणे KP में खटे वई आहे PTI सिंध में पीपल्स पार्टी ऐं PTI जी बराबरि सीटूं आहिनि 14 आहिनि 10 MQM वापसि पिकअप कयो आहे जी हैदराबाद मां 7 खयूं हैदराबाद मां 7 सीटूं खयूं आहिनि सो इन जो मतिलबु इहो थियो त हू जेको MQM बिल्कुलु ग़ाइबु थी वई हाणे थोरो ग्रास रूट ते वापसि उभरणु शुरू कयो आहे या हुनखे उभरण जी इजाज़त बि मिली वई आहे पहिरीं त इजाज़त ई न पई मिली न जी पहिरियों त कराची में जेको चवंदा आहिनि त असांजी 14 सीटूं जेके आहिनि जी सो हींअर बि कराची बि विरहाए ॾिनो अथनि हींअर बि PTI खे वधीक शेयर कराची में मिलियो आहे लेकिन हैविंग सेड दिस ज़ाहिर जीअं शुरू में तव्हांखे चयो त ही को मुल्की सतह ते आम इंतख़ाबात जी तव्हां हिन खे नथा चई सघो त ही सही बैरोमीटर आहे सही पैमानो आहे लेकिन हिन में हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ी झलक ज़रूरु नज़र अचे थी जीअं पाण खे पंजाब जी जेके ज़िमनी चूंडूं थियूं हुयूं MP MNAs जूं उनमें पाण ॾिठो त नवाज़ लीग जो ग्राफ हिन खां मथे हो सो अगरि किथे को PTI जी क़यादत वटि किथे को ख़्यालु हुजे हा त असीं को स्नैप इलेक्शन जीअं ओचिती आम चूंडूं कराए छॾियूं वक़्त खां अॻु त मुंहिंजे ख़्याल त उहो सोच थोरी मटिजी वई सोच थोरी मटिजी